नाज़िनवामी न्यूज़ पर आवां के कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलो त कपरो जे नूरी आबाद में मज़दूरी कंदड़ अछड़ोथर जे ॻोठ केतलور वासी पौरियत 4 ॾींहनि खां पुरस्कार नमूने गुम वारसनि पारां अगवा जो शक ज़ाहिर। वारसनि जो चवणु आहे त वाहिद बख़्श राजन मिल में मज़दूरी कंदो ऐं गुम थियण जी इतला बाद परेशान आहियूं। वारसनि मुतालबो कयो त नौजवान जी ॻोल्हा में मदद करे बेचैनी ख़त्म कई वञे। अछड़ोथर मां रोज़गार जे सिलसिले में नूरी आबाद में मिल ते मज़दूरी कंदड़ 26 साला नौजवान वाहिद बख़्श राजन अछड़ोथर जे ॻोठ केतलور जो रवासी गुज़रियल 4 ॾींहनि खां लापता थी वियो आहे, जंहिंजो को बि ॾस पतो न मिली सघियो आहे। वारसनि संदसि गुम थियण जी इतला मिलण ते सख़्त ॻणती वठिजी वई आहे। वारसनि वस वारनि सरहदी वारनि खां संदसि गुम थियल बचड़े जी ॻोल्हा में मदद जी अपील कई आहे ऐं इन्हनि कचो ॾेखारियो आहे त थी सघे थो त नौजवान खे कंहिं अगवा कयो हुजे। नाज़िनवामी न्यूज़ पर आवां के कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलो त कपरो जे नूरी आबाद में मज़दूरी कंदड़ अछड़ोथर जे ॻोठ केतलور वासी पौरियत 4 ॾींहनि खां पुरस्कार नमूने गुम वारसनि पारां अगवा जो शक ज़ाहिर। वारसनि जो चवणु आहे त वाहिद बख़्श राजन मिल में मज़दूरी कंदो ऐं गुम थियण जी इतला बाद परेशान आहियूं। वारसनि मुतालबो कयो त नौजवान जी ॻोल्हा में मदद करे बेचैनी ख़त्म कई वञे। अछड़ोथर मां रोज़गार जे सिलसिले में नूरी आबाद में मिल ते मज़दूरी कंदड़ 26 साला नौजवान वाहिद बख़्श राजन अछड़ोथर जे ॻोठ केतलور जो रवासी गुज़रियल 4 ॾींहनि खां लापता थी वियो आहे, जंहिंजो को बि ॾस पतो न मिली सघियो आहे। वारसनि संदसि गुम थियण जी इतला मिलण ते सख़्त ॻणती वठिजी वई आहे। वारसनि वस वारनि सरहदी वारनि खां संदसि गुम थियल बचड़े जी ॻोल्हा में मदद जी अपील कई आहे ऐं इन्हनि कचो ॾेखारियो आहे त थी सघे थो त नौजवान खे कंहिं अगवा कयो हुजे।